कौंसिल के चेयरमैन सैयद कुमेल हैदर साहब की तरफों सखर के शहरनि जे लाइ हिकु मुफ़्त सर्विस स्टार्ट कई वई आहे। कश्ती रानी जेकी हिकिड़ो पुराणो लबे मेरान मां माण्हू ईंदा विज़िट कंदा कश्ती रानी में, अॼु उनखे ॿीहर स्टार्ट कयो आहे सैयद कुमेल हैदर शाह। अचो त आवाम खां पुछूं था त उन्हनि जी राय छा आहे जेको हे आवाम जे लाइ स्टार्ट कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी की अवामी हुकूमत जो है ये इंतहाई बेहतरीन अवामी कदम है। सिंधु दरिया में जो है सो बेड़ियों हलाई पई वजन गरीब ऐं मिसकिन अवाम के लाइ, तो जेके सैरो तफरी के लिए फैमिलीज़ इतने अचन थियूं पई उनके तमाम घणी ॾुखियाई पेश अचन थियूं। न सिर्फ जो है सो उनके तफरी जो मौक़ो दिनों वेंदो बल्कि उनकी सिक्योरिटी के लिए भी जोगा बंदोबस्त किया विया आहिनि। जॾहिं त सिंधु दरिया में जो है उहे जेके रेस्क्यू जो टीमूं आहिनि उहे भी मुक़रर थियल आहिनि। हींअर असीं भी जो है सो सिंधु दरिया जो सैर कयूं पिया, तमाम बेहतरीन मौक़ो है ऐं तमाम मज़ो पियो अचे असांखे त सिंधु दरिया में जो है सो पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत ऐं ख़ासि तौर ते जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन है सैयद कुमेल हैदर शाह साहब, उन्हनि जूं ही काविशूं आहिनि। उन्हनि जो ही सखर जे अवाम के जेको आहे सो चेयरमैन थियण खां पोइ जेको आहे पहिरियों जेको आहे तोहफ़ो आहे जंहिंजे लाइ जेको आहे अवाम तमामु घणो थोराइतो आहे संदसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां ॾिसो था पाण त अॼु लबे मेरान ते जेकी आहे ज़िले इंतिज़ामिया डिस्ट्रिक्ट कौंसिल जेकी आहे पंहिंजो कुमेल हैदर शाह साहब जी तरफ़ों ऐं असांजा जेकी ॿी क़यादत आहे साईं नासिर शाह, साईं ख़ुर्शीद शाह, सेनेटर इस्लामुद्दीन शेख साहब, यानी सभिनीनि जी गॾाणी जे करे हिकिड़ो अवाम लाइ हिकिड़ी तफ़रीह जेकी उनखे मक़ाम ॾिनो वियो आहे। तव्हां ॾिसो था त सखर में पहिरियों असां वटि तफ़रीह मक़ामात न हुया, अॼु जेकी हे शुरू कयो आहे इंशाअल्लाह मां सम्झां थी त हे हिकिड़ी इब्तिदा आहे, हाली हिन ते कमु थियणो आहे। ऐं तव्हांजे चैनल जे तवसुस सां मां सखर जी आवाम खे चवंदमि त प्लीज़ तव्हां ज़रूर हिते अचो, पंहिंजे ॿारनि खे वठी अचो, फैमिली खे वठी अचो, इंजॉय कयो। छो त अहिड़ा ज़िंदगी में जेकी इंजॉय करण जा घटि चांसिस मिलंदा आहिनि, त हे जेकी टाइम मिलियो आहे, जेकी तफ़री मक़ाम मिलियो आहे, हिन खे इंजॉय कयोसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो हे असां ज़िला कौंसिल सखर जो सेकेंड प्रोजेक्ट आहे। फर्स्ट तव्हां सुबुह ॾिठो असां इंजीनियरिंग दाऊद यूनिवर्सिटी पहिरीं खणी आयासीं सखर, घोटकी, पनवाकिल, ख़ैरपुर जे ॿारनि लाइ ॿारड़ियुनि लाइ। हे ईअं ई असां हिकिड़ी फेरी सर्विस खणी आया आहियूं त जेकी यको असां ते तनक़ीद हूंदी हुई त बाबा दरिया में तव्हां वटि हेॾो दरिया आहे, साहती दरिया आहे, तव्हां वटि माण्हू तव्हां नथा अचनि, तव्हां वटि हे न आहे, त असां हे स्टार्ट कयो आहे जंहिंमें माण्हू हितां जा फ़ाइदो वठी सघनि, फैमिलीज़ फ़ाइदो वठी सघनि। जुमो छंछरु आचर हे फेरी सर्विस स्टार्ट हूंदी, बाक़ी ॾींहं असां वटि हाली फेरी 6 आहिनि, त इनशाअल्लाह वरी इनखे स्टार्ट कयो आहे, वधाईंदासीं, पोइ हर ॾींहुं कंदासीं। ऐं हिनखे को टिकट न आहे, ज़िला कौंसिल ऑफिस में हिनजी पास हूंदी, उहा पास जंहिंखे मिलंदी उहा इनशाअल्लाह कंदा, ऐं नॉमिनल प्राइज़ हूंदा। ऐं हिन ॿिन्हिनि जॻहियुनि खे ठाहींदासीं, तव्हां ॾिसंदो हेॾे रेस्टोरेंट्स हूंदा, हुन पासे बि रेस्टोरेंट हूंदा, ऐं प्योरली फॉर फैमिलीज़ इनशाअल्लाह। ज़िले कौंसिल जे तरफ़ां जेकी ॿेड़ी जी सर्विस स्टार्ट कई आहे, सखर खां रोड़ी ताईं हुन जी सर्विस स्टार्ट कई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा, फैमिलियुनि खे पंहिंजनि खे इंजॉय कराईंदा। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।